अवां जो शान ही हो जो 40 साल ताईं इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ अदा कई। वुज़ू फरमाईंदा हुया त 2 रकात नफ़िल नमाज अदा कंदा हुआ। 15 सालनि ताईं हर रोज़ रात जो एक क़ुरान शरीफ़ ख़त्म कंदा हुआ। गौसे पाक जो शान त आहे जो पाण रहमतुल्लाह अलैह रोज़ 1000 रकात नफ़िल नमाज अदा कंदा हुआ। चंदन जी हथ मुबारक ते 500 खां वधिक गैर मुस्लिमन इस्लाम क़बूल कयो ऐं 1 लख खां ज़्यादा चोरनि, धाड़ेलनि, फसादियनि, वॾनि गुनाहगारनि तौबा कई। हे बादशाह पीर दस्तगीर जा दीवानो, अवां गौसे पाक जी इबादत जे बारे में ॿुधियो। अवां बि नियत कयो ते असांजी का नमाज क़ज़ा न थींदी। असां रोज़ानो क़ुरान करीम जी कुझु न कुझु तिलावत भी ज़रूर कंदासीं। इंशाअल्लाहुल करीम बेड़ा पार थींदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद।